3 मई सहाफ़ियुनि जी आलमी ॾियारी जे मौक़े ते नौशहरो सहाफ़ी ताज सिंध सहाफ़ी संगत हालानी प्रेस क्लब तरफ़ां रैली कढी वई। रैली में शरीक नौशहरो फ़िरोज़ सहाफ़ी ताज चेयरमैन सैयद जानी शाह चयो त सहाफ़त हिन दौर में न रुॻो मुश्किल बणिजी वई आहे पर हिकु सच लिखणु गुनाह ऐं ॾोह सम्झियो थो वञे। हिन रैली में शामिल सिंध सहाफ़ी ताज जे अॻुवाण मोहम्मद बच्चल हिंगोरो, सहाफ़ी बच्चल हिंगोरो, ज़फ़र अवान, शफ़ीक कुरैशी, निसार अंसारी, मुज़म्मिल कंबो, सैयद सज्जाद अली शाह, जिब्रान इक़बाल गारीही, महमूद सुमरो, वहीद चांग, उसामा हाली पोटरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में आकिल शाह गेट खां प्रेस क्लब हालानी ताईं न टहण उस में पैदल रैली कढी वई ऐं प्रेस क्लब वारो एहतजाज कयो। इन मौक़े ते सहाफ़ियुनि हथनि में बैनर खणी आज़ाद सहाफ़र ज़िंदाबाद जा नारा हयां। सहाफ़ियुनि मथां रियासत पारां दाख़िल FIR ख़तमु करणु, सहाफ़ियुनि खे हक़ सच लिखण जी मुकमल आज़ादी ॾियण जा नारा पिणु ज़ोरदार हयां विया। सहाफ़ियुनि जा जाइज़ मुतालबा मञिया वञनि। उॿिॾारींदड़ नारेबाज़ी खां पोइ हिननि अॻुवाण ख़िताब कंदे चयो त सिंध जे ॿियनि सहाफ़ियुनि ऐं प्रेस क्लबनि खे मुराहतूं ॾिनियूं थियूं वञनि तीअं सिंध जे ॿियनि शहरनि जे प्रेस क्लबनि जी माली मदद कई वञे थी। अॻुवाणनि चयो त ख़ासि करे उत्तर सिंध जा सहाफ़ी तमामु घणी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिते वॾेरको ऐं सरदारी निज़ाम आहे जंहिं करे सहाफ़ियुनि खे हक़ सच लिखण में सख़्तु मुश्किलातूं दरपेश अचनि थियूं। इतलात खाते पर हमेशह नंढनि प्रेस क्लब खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त नंढनि प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि खे बि फंड मुहैया कया वञनि।